अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भली कार माया सादिया बासी। नाज़रीन, इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद में योम पाकिस्तान के मौके ते योम यकजहती ऐं खुशहाल पाकिस्तान जो रस्तो जे मौज़ू ते सेमिनार ऐं वाक जो एहतमाम कयो वियो। वाइस चांसलर इसरा यूनिवर्सिटी प्रोफेसर नज़ीर अशरफ लगारी वाक में शरीक शागिर्द शागिर्दियाणियुनि समेत शरीक माण्हुनि खे ख़िताब कंदे चयो त 23 मार्च हर पाकिस्तानी लाइ योम तजदीद अहद वफ़ा जो ॾींहुं आहे। प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी क़ौमी यकजहती खुशहाल पाकिस्तान जे रस्ते जे मौज़ू ते रोशनी विझंदे चयो त क़ौमी यकजहती कंहिं बि मुल्क जे शहरनि विच में गॾियल सुञाणप जो रस्तो आहे। उन जो मतिलबु इहो आहे त असां कंहिं बि ज़ात मज़हब ऐं खिते सां तालुक़ रखंदड़ का बि ज़बान ॻाल्हाईंदा हुजूं, पर असां सभु इन ॻाल्हि खे तस्लीम कंदा आहियूं त असां सभु हिकु क़ौम आहियूं। इसरा यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जो वधीक चवणु हो त हिकु मज़बूत ऐं खुशहाल क़ौम जी तामीर लाइ यकजहती इंतहाई ज़रूरी आहे ऐं उन जी मिसाल असांजे मुल्क पाकिस्तान में भरपूर तरीक़े सां मिले थी, जिते मुख़्तलिफ़ मज़हबनि सां तालुक़ रखण वारा माण्हू पाण में गॾिजी हिकु मज़बूत क़ौम बणिजी रहंदा आहिनि। सेमिनार में इसरा यूनिवर्सिटी जे उस्तादनि, शागिर्दनि, मुलाज़िमनि वॾी तादाद में शिरकत कई।